ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा फैदपुर खां लतीफ़ यूनिवर्सिटी में नौकरियुनि में पंहिंजा नवाज़ी ख़िलाफ़ सखर हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कयो वियो आहे। सिलेक्शन बोर्ड पंहिंजा नवाज़ी तहत आर्डर कया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार इहो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त अदालत धुरियुनि खे 31 अगस्त ते तलब करे वरितो आहे। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा खैरपुर खां त लतीफ़ यूनिवर्सिटी में नौकरियुनि में पंहिंजा नवाज़ी ख़िलाफ़ सखर हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कयो वियो आहे। सिलेक्शन बोर्ड पंहिंजा नवाज़ी तहत आर्डर कया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार इहो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे। अदालत धुरियुनि खे 31 अगस्त ते तलब करे वरितो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा खैरपुर खां या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा लतीफ़ यूनिवर्सिटी में नौकरियुनि में पंहिंजा नवाज़ी ख़िलाफ़ सखर हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी खैरपुर जे रिपोर्टर शबीर फलियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर, आगाह कजो छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में हायर एजुकेशन कमीशन के कायदनि ऐं कानूननि जी लताड़ कंदे पांचा नवाज़े ऐं अकरबा परवरी कंदे नौकरियुनि में मुबैना नवाज़नि वारे मामले ख़िलाफ़ जो सकर हाई कोर्ट में पटिशन दाख़िल थी वई है। अदालत जो पासो धुरियुनि खे 31 अगस्त ते तलब करे वरितो आहे। तव्हांखे ॼाण ॾींदो सकर हाई कोर्ट में एडवोकेट अब्दुल सत्तार महेश्वर जो पटिशन दाख़िल कंदे कोर्ट सगुड़ी खां घुर कई है तो सिलेक्शन बोर्ड जो पंहिंजे नवाज़ी तहत ही आर्डर कया आहिनि ऐं उनखे अॻे हुकूमत तहत जो सो मुअतल कयो वञे। तव्हांखे ॿुधाईंदा इन मामले जो वज़ीर अला सिंध जो नोटिस वठी चुको है। शाह अब्दुल यूनिवर्सिटी के सीनियर एम्प्लॉइज़ इल्ज़ाम लगायो हो तो रजिस्ट्रार मुरीद अबू पोटो ऐं वीसी मिली भगत करे पंहिंजे धीअरुनि ऐं वेझनि रिश्तेदारनि खे बिना कंहिं मेरिट जे 17 आणे ग्रेड में भर्ती करे छॾियो हो। जी वॾी महिरबानी शबीर आगाह करण लाइ।